दास्तान चौथों। विगंद वरी आयो वसियो न कीन विंदोसि गंदी मानी माग मोचारो पासे पीर थियोसि। विगंद वरी आयो पेनारनू पोइ महकम लॻसि मोचड़ा ज़रो न ॾिनुसि जोए उभो ईअं चोए त पीरां पासे न थियां। विगंद वरी आयो बदू बेनिमाज़ जीअं तितर मथे बाज़ विगंद तीअं ख़ुशबू ते। विगंद वरी आयो बदू सी बदबूए खावंद ॾे ख़ुशबूए त सरहो थियां सेघ में। विगंद वरी आयो किनू थी कोझो छॾे न मोज़ो लॻियसि आर अतारसी। विगंद वरी आयो निसोरो नरग गंदा गुलाबी करे सैयद जो सरग अतरसी ओरग त हुए सदाई सुरखरू। विगंद वरी आयो कोटड़िया कुलाट संदो किरण काठ हण नरगीअ खे निकणी। दाइम आहे दर ते विगंद वेचारो अतरसी यारो लॻुसि ते लिॾ खणे। दाता संदे दर ते विगंद वेठो पस तंहिं रोॻीअ खे रस जो आलूदो आज़ारसी। दाता संदे दर ते विगंद थी वेठो बसरसी बाज़ार में कर वाणियूं ॼेठो दरन तंहिं पेठो जित कुफुर तां की न की। असूर संदे आसरे वेठो आहे वगंद हॾ न छॾे हंधि आयसि बूए बहार जी। असूर संदो आसरो वगंद खे वॾो जुसे में जॾो खिलण ते कुड़ाह खणे। बांदो ॿेली न थियो वरी अॼु वियो पेटुर पंधु पियो सुहारे सैयद ॾे। वाई पसियो पसाए नूर नबीअ जो ज़ाहिर थियो ज़मीन ते ॾेहन जो ॾीओ खावंद ख़ासि ख़लकियो अहिड़ो कोन ॿियो। डरंदो छठ रसूल ते ॾोराठो ॾिसबो बावो बीबीअ फातिमा मेड़े में मल्हंदो। वल्लाहु अलम। सुर बिलावल पूरो थियो।